रहीम जी नाज़रीन, जीअं त असीं हिन वक़्तु मौजूदु आहियूं प्रेस क्लब पनवाकिल में, जिते सिंधी अदबी संगत शाख पनवाकिल पारां महफ़िल मुसालमा जो प्रोग्राम रखियो वियो आहे। अचो त हिते अदीबनि, दानिशरनि, लेखकनि ऐं शाइरनि सां ॻाल्हि ॿोल कयूं। असां गॾु मौजूदु आहिनि सिंधी अदबी संगत शाख पनवाकिल जा जनरल सेक्रेटरी। अचो त संदसि ॻाल्हि ॿोल कयूं। साईं, तव्हां पहिरियों पंहिंजो तरफ़ करो। साईं वफ़ा बुलो, सिंधी अदबी संगत शाख पनवाकिल जो सेक्रेटरी आहियां ऐं बुनियादी तौर ते मां सिंधी अदबी संगत सां गुज़िरियल 30 सालनि खां लाॻापियल आहियां। किर्त जे हिसाब सां उस्ताद आहियां, सेकेंडरी। सर, हीउ प्रोग्राम तक़रीबन घणनि सालनि खां हलंदो अचे थो? सर, ही असांजी रवायत रही आहे गुज़िरियल तक़रीबन 20 सालनि खां। असांजी सिंधी अदबी संगत जी रवायत रही आहे पनवाकिल जी ख़ासि तौर ते, छो त इमाम हुसैन अलैहिस्सलाम जन जी हस्ती दुनिया जी वॾे में वॾी हस्ती आहे ऐं अहिड़ी हस्ती जो असरु असांजे सिंधी अदब ते तमामु घणो आहे ऐं दुनिया जे अदब ते आहे। पर ख़ासि तौर ते जेके असां सिंधी आहियूं, हिन ॾिणनि ते असां तमामु पंहिंजे दिलि व जान सां मल्हायूं था ऐं इहो ई सबबु आहे जो सिंधी अदबी संगत जे हवाले सां असां पनवाकिल में तक़रीबन ही असांखे 20 साल थींदो मुसलसिल तौर ते सिंधी अदबी संगत पनवाकिल इमाम हुसैन अलैहिस्सलाम जन जो ॾींहुं मल्हाईंदी अचे थी। छो त ही का बि हिकु जमात जी ॻाल्हि न आहे, पूरी दुनिया जा इंसान इन शइ ते मुतफ़िक़ आहिनि त इमाम हुसैन अलैहिस्सलाम जन दुनिया जी वॾे में वॾी हस्ती आहे। असां सां गॾु मौजूदु आहिनि ज़िला सखर जो सिंधी अदबी संगत जो राब्ता सेक्रेटरी जुल्फ़ार कुरैशी साहब। अचे त संदसि ॻाल्हि ॿोल कयूं। साईं, जेको माशाअल्लाह महफ़िल मुसालमा सालो साल मल्हाए रहिया आहियूं, पनवाकिल में सिंधी अदबी संगत मल्हायो वेंदो आहे, इनजो छा ख़ासि वजह आहे? सर, सिंधी अदबी संगत गुज़िरियल तक़रीबन 20 सालनि खां वठी हीउ प्रोग्राम मल्हाए पई। इनखे महफ़िल मुसालमा जो नालो ॾींदी आहे। इन में हू मंज़ूम भेटा जेका आहे हज़रत हुसैन अलैहिस्सलाम ऐं उनजे साथियुनि खे पेश कंदी आहे। इहो गुज़िरियल 20 सालनि खां वठी सिंधी अदबी संगत मल्हाईंदी अचे पई। सिंधी अदबी संगत असुल में मुतासिर आहे हज़रत हुसैन अलैहिस्सलाम ऐं उनजे साथियुनि जी क़ुर्बानी खां, जेका उन्हनि लाज़वाल क़ुर्बानी ॾिनी, जेके पाण अटल थी बीठा ज़ुल्म जे ख़िलाफ़ु, ॾाढ जे ख़िलाफ़ु, जबर जे ख़िलाफ़ु, उन्हनि पोइते जी का बि परवाह न कई ऐं उन्हनि सुहिणे नमूने सां पंहिंजी क़ुर्बानी ॾेई, पंहिंजा सिर ॾेई ऐं सराहा थिया। सिंधी अदबी संगत उन खां मुतासिर थी करे उन्हनि खे ही ख़िराज तहसीन मंज़ूम पेश कंदी आहे। अच्छा, इहो माना सालो साल सिलसिलो हले थो ऐं इंशाअल्लाह हलंदो रहंदो? हा, बिल्कुलु। मां त हिन वक़्तु सिंधी अदबी संगत पनवाकिल जो मां 2006 खां वठी मेंबर न आहियां। मां सिंधी अदबी संगत दाउदुले जो जेको आहे हिन वक़्तु सेक्रेटरी आहियां ऐं उते जो मेंबर आहियां। पर मुंहिंजो सिंधी अदबी संगत पनवाकिल सां हमदर्दियूं आहिनि, छो त हीअ मुंहिंजी मदर शाख आहे। मां सिंधी अदबी संगत पनवाकिल सां सिखियो आहे ऐं लिखणु सिखियो आहे, उथणु वेहणु ॻाल्हाइणु सिखियो आहे, त मुंहिंजूं हिन सां हमदर्दियूं आहिनि। मां ॾिसां थो पए त सिंधी अदबी संगत पनवाकिल हीउ प्रोग्राम करणु क़ज़ा न कंदी आहे। असां सां कुझु शाइर आदलपुर खां कई आयो आहे। अचो त संदसि शाइरी ॿुधूं। साईं, तव्हांजो नालो? अच्छा, असांखे हिन मौक़े ते तव्हां छा था ॿुधाइणु चाहियो? हिन वक़्तु मां महफ़िल मुसालमा जे करे हज़रत इमाम अली मुक़ाम जी नज़राना अक़ीदत में मसीह पेश करणु चाहियां ऐं मतिलबु तुर्त ई शैतान खे साड़े सड़ायो आहे हुसैन, ॾिस यज़ीदी सोच खे बातिल बणायो आहे हुसैन। अॼु बि नारा हक़ संदा गूंजनि पिया दाइमी, अॼु बि नारा हक़ संदा गूंजनि पिया दाइमी, ज़ोर बातिल जो टुटो हक़ सां निभायो आहे हुसैन। बि उन किताब में उन बाब शामिल कया आहिनि। जनाब हाफ़िज़ अरशद इंदड़ साहब उहो असांजे हिन तक़रीब में अची वियो आहे ऐं असां चाहियूं था त अॼु जी हिन इमाम हुसैन अलैहिस्सलाम जी यादि में जेके शुरा इकराम पंहिंजो सलाम पेश कंदा, उन वेहक जी, उन महफ़िल जी सदारत उनखे ॾिजे त जो मां सम्झां थो त शाइर त फ़क़ति
उहो ई मुताले ऐं समाज में उथी वेठी दौरान जेको कुझु पसंदि आहे उन्हनि खे पंहिंजी नज़र सां ॾिसंदो आहे, लिखंदो आहे ऐं उहे तारीख़ जो हिसो थी वेंदियूं आहिनि उहे लिखणियूं। त चवंदो रहियो आहियां त हुनजी जेका जाखोड़ आहे, हुनजी जेका जिदोजहद आहे, इन हवाले सां उहा पनो आकिल ताईं बि महदूद न रही आहे, पर पंहिंजे उन हालतुनि जी आधार ते, पंहिंजे वसाइल जे आधार ते सॼी सिंध ऐं चाचो साबिर उन जे लाइ जेकॾहिं मुझे साये दामाने रहमत चाहिए थोड़ा मुझे, मैं न छोड़ूं या नबी तुमने अगर छोड़ा मुझे। ईद के दिन मुस्तफ़ा से यूं लगे कहने हुसैन, में मुश्किलों में आसरा है, गमों में मुश्किलों में आसरा है। लाह रसाए जुमू कब्रे हुसैन ते मान्या शिफोती मना लगरे हुसैन ते। अल्लाह रसाए जुमू हो बाजू भी कलम थी व्या सबा वफा जा, हा बाजू भी कलम थी व्या सबा वफा जा। हुयो नाज बीबियन के, हुयो नाज बीबियन के कमरे हुसैन दे। हक़ ॾिठोसीं जाचे समूरो दगु ॾिठोसीं, हुसैन समूरो हक़ ॾिठोसीं। शबीर जो सम्झो जंहिं आ पैगाम, जोटरी जंग कूड़ सां तंहिं सरेआम। शबीर जो सम्झो जंहिं आ पैगाम, जोटरी जंग सां कूड़ सां तंहिं सरेआम। सख़्तनि में भी कीन हन झुकिया, मक़सद खां से मूर न हटिया। हुसैन इब्न हैदर जो हो ज़ुल्म जे साए में भी महराज। हुसैन इब्न हैदर मंसूर जो इमाम, जंहिं बख़्शे अनल हक़ जी माम, तंहिं सरवरे कोनैन जे नूरे ऐन के सलाम। जो गम गमे मोहम्मद, हुसैन जो गम गमे मोहम्मद। हुसैन खुश आ हबीब खुश आ, हुसैन जो गम गमे मोहम्मद। हुसैन खुश आ हबीब खुश आ। तुझे आए थी वही हल मोमनन जी मुश्किलात, गैब जे हर राज जी ॾींदड़ ख़बर तो ते सलाम। ए शहीदे करबला शाह मुसहर तो ते सलाम। अली जे नाम तां हिय ज़िंदगी कुर्बान या अली जे नाम तां हिय ज़िंदगी कुर्बान आया कि न मरूं विसरियो वतन खे, आया कि न बणा विसरियो वतन खे। अलाए छो न मरां, अलाए छो न बणा पढ़ना सुख नखे। ज़मीनो ज़मा में ऐला मकामे, ज़मीनो ज़मा में ऐला मकामे। खुदा जे सारे खुदा जे ख़ल्क़ सॼे जहां में हुसैन तो जी बादशाही। जिथां हली तू आए करबल, जिथां हली आए तू करबल। मके मदीने जे कारवां में गुलाम आहे यजीद मुर्दा यजीदियत भी, यजीद मुर्दा यजीदियत भी। अवां जो जिंदा निज़ाम आहे, ज़िक्र अवां जो सदा करे थी दिल, ज़िक्र अवां जो सदा करे थी दिल।
गुलाम इब्ने गुलाम आहे। जिस दिल में अकीदा हैदर नहीं होता, जिस दिल में अकीदा हैदर नहीं होता, उससे बड़ा जहां में कमतर नहीं होता। जो मुँह बदलो ॾिठो करबला में, कुफ्र कुल निकल थियो चितो करबला में। ॾिसला बदर जो मुँह बदलो ॾिठो करबला में, कुफ्र कुल निकल थियो चितो करबला में। आम ॻाल्हि आहे, अॼु त मीडिया जो दौर आहे, हर शइ पंहिंजे जंहिं में पई आहे। फर्ज़ है इंसान ते अरमान शबीर जो, या खुदा हर दीन ते, ओ या खुदा हर दीन ते एहसान शबीर जो। फर्ज़ है इंसान ते अरमान शबीर जो। ॾिनो नाहे हुसैन कूड़ कुपत जे कात खां, आज़ारनि जी जाइ जो, आज़ारनि जी जाइ जो ॿियो नालो करबला, आज़ारनि जी जाइ जो ॿियो नालो करबला। इते आहिनि छो भला पखा अॼु बेवस्त थिया। दुनिया में जिते किते जेके मगरबी मुल्क, यूरोप, सुधरियल मुल्क जिनखे पाण चऊं था, उते सभु तकाज़ाऊं इंसानियत वारियूं आहिनि। असांजो बेड़ो बुॾो पियो आहे, तबाह थिया वेठा आहियूं। कान चङाई समाज में, न मुआशरे में, न मज़हबी ओट में का चङाई नज़र अचे थी। गैर इंसानी हरकतूं, करप्शन, व्याजखोरी, रिश्वत, बदमाशी, बेईमानी, कूड़, ठगी, मुनाफ़िक़त, इनखे असां मज़हब सम्झी वेठासीं ऐं माण्हुनि खे नबीअनि जो ओरिजिनल पैगाम जेको हुयो, उहो नबीअनि जो ओरिजिनल पैगाम हो ग़ुलामी खां निजात, आज़ादी जो दग, ज़ुल्म जे ख़िलाफ़ बग़ावत करणु, पाड़े सां भलो हणणु, इंसान जो क़त्ल न करणु, इंसानियत जो एतिराम करणु, रहमदिली करणु, सुठो अख़लाक़ रखणु, माण्हुनि सां सुहिणे नमूने वर्ताव करणु ऐं ख़ुदा जी मख़लूक़ जे बारे में जेको निज़ाम उहो रखियो वियो ॿिए नंबर ते। साईं फलाणो माण्हू ॾाढो सुठो आहे, छा अथसि? चइसि 5-7 उमरा करे आयो, 2-3 हज बि करे आयो, मस्जिद बि ठाराई अथई ऐं मस्जिद जेका बि आहे हिन में चंदो ॾींदो आहे, तस्बीह बि पढ़ंदो आहे। इन्हनि ॻाल्हियुनि खां इनकार न आहे त इहे सुठियूं ॻाल्हियूं आहिनि, लेकिन मां सॼो ॾींहुं हराम पाई करे, कूड़ ऐं सटेबाज़ी जो कारोबार करे, इंसानियत जे रेटे रत सां खेॾां ऐं मां व्याजी, शराबी, राशी, ज़ालिम, ठग नंबर 1 ऐं मां मज़हब जो लफ़्ज़ इस्तेमालु कयां, इहो मुंहिंजो ईमान थो कमु करे। मुंहिंजी न अलाह जी तौहीद जे बारे में इबादत क़बूल आहे, न रसूल जे इश्क जे बारे में इबादत क़बूल आहे, न सहाबा ऐं अहल बैत जे इश्क जे बारे में इबादत क़बूल आहे। अल्लाह समद आहे, लम यलिद व लम यूलद आहे, उनजो न को सौट आहे, न को मसात आहे। जेको अल्लाह जे चवण ते हली इंसानियत जो एतिराम कंदो, उहो ई ख़ुदा खे प्यारो आहे। थलियूं दावाऊं, कूड़ा हवाल मज़हब जे नाले ते असां मुस्लमाननि जा या ॿियनि मज़हबनि जा, उहे कंहिं बि कम जा न आहिनि। इन ग़लतफ़हमी मां निकिरणो पवंदो। हज़रत इमाम हुसैन चए थो त मूंखे छॾियो त मां सिंध विलायत वञा, जेको अमन जो देश आहे, त उन वक़्तु सिंध में राजा ॾाहिर जी हुकूमत आहे। पोइ राजा ॾाहिर उन सैयद अल्लाफ़ी खे उनखे पनाह थो ॾे, हू उन्हनि जो, हू चवनि था असांजो ॾोहारी आहे, हू लिखनि था उनखे त इहो वापसि कर। ऐं राजा ॾाहिर चयो त ही शाम आहे असां वटि, हिन शाम खे हिनखे असां वापसि न कंदासीं। ऐं नतीजे में जंग मड़ी वई ऐं पोइ जेका सूरत हाल थी उहा तव्हांजे सभिनी जे उहो साम्हूं आहे। महफ़िल मसाल मां सलाम हुसैन जंहिं मूं चयो त असां सभु जेके तरक़ी पसंदि जेके असां अदीब आहियूं, असां जेके सिंधी अदबी संगत सां सलाहियल आहियूं, उहे असां हुसैनी आहियूं। सिंधी अदबी संगत ॿियनि बिरादुनि खे छॾियूं था, पनवाकिल खे सिंधी अदबी संगत खे क़ाइमु
कए घटि में घटि जेके दोस्त मूंखे बानी सम्झनि था त सिंधियत बि संगत पनवाकिल में 1975 में क़ाइमु थी ऐं 2019 हले थो, माना लॻभॻि 45 साल अची पूरा थियण वारा आहिनि सिंधियत बि संगत जे क़याम खे। पर उहो सिंधियत बि संगत में उहो योम हुसैन ऐं महफ़िल मसालमा उन्हनि ॾींहंनि खां वठी जेको आहे उहो जारी ऐं सारी आहे ऐं अॼु ताईं उहो वॾे जोश सां उहो सभु सिंधियत बि संगत जा उहे सेक्रेटरी उहे बाडी उहे नसुल उहे तब्दील थींदा अचनि था। पर असांजो जेको उहो जेको सिंधियत बि संगत 75 में उहो सिलसिलो शुरू कयो उहो हाणे वधीक हिकिड़े बहितर अंदाज़ में मजलिसुनि जी सूरत में अहिड़े बाबरकत जेको आहे अंदाज़ सां उहो जेको आहे सो मल्हायो थो वञे। तक़रीबन बोडिन ते साईं अबूर आहे। मां गुज़ारिश थो कयां साईं हाफ़िज़ अरशद इंडर साहब खे तो वचन ऐं पंहिंजी सदारती ख़िताब कनि। प्यारो आहे लती साईं जो सचो केरु हुयो, सावण गिड़े सबका हीअ सर ई सियारे। दरिया में सावण में घिड़बो आहे, पाणी सां तड़ो कबो आहे त मज़ो ईंदो आहे, थक बि रही वेंदो आहे, जिस्म बि ताज़ो थी वेंदो आहे। पर सोणी सर्दी जी राति में घिड़ी पवंदी, सावण गिड़े सबका हीअ सर ई सियारे। मजबूर थी न घिड़ंदी, ख़ुशी सां घिड़ंदी। सावण गिड़े सबका हीअ सर ई सियारे, विधाई वजूद खे अरवाह ॼारे। ही वॾो ही मिसरा लतीफ़ जी वॾो फ़लसफ़ो आहे। ससुई निकिती हुनखे सम्झायूं, बंबोर मां तूं छो थी वञे अकेली। सहेलियुनि सम्झाओ, सहजा सम्झाओ, ॿिनि सहेलियुनि हुनखे सम्झाओ, पर निकिरी पई धाबे जी कोन थींदी, गॾा बि कोन थींदी, वञी विंदुर बि कोन थींदी। इश्क हुनखे मस्तान करे छॾियो। पुछऊं त तोखे छा नज़र आयो? ससुई चए थी परतवो पुनूअ जो झुड़ जीअं झाला ॾे। मूंखे हर वक़्तु पुनू नज़र ईंदो आहे। ओभर ॾिसां पुनू, ओलह ॾांहुं ॾिसां पुनू, साम्हूं ॾिसां पुनू। परतवो पुनूअ जो झुड़ जीअं झाला ॾे, झुड़ मां चंड निकिरंदो आहे। परतवो पुनूअ जो, परतो माना चमको, परतवो पुनूअ जो झुड़ जीअं झाला ॾे, आऊं तंहिं आरीअ ॼाम खे वठियो राह रुआं। जी नाज़रीन, महफ़िल मुसालमा में अदीबनि, लेखकनि ऐं शाइरनि शोहदाए करबला जे शहीदनि खे तमामु सुठे नमूने सां भेड़ा पेश कई। कैमरामैन मुनवर ड्राइवर सां गॾु अयाज़ अब्बासी, सोज टीवी, पनवाकिल।